अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वसलाम अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअun व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदुज़्ज़ालिमीन इल्ला खसारा। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां तमाम साथी मदीने जे साईं ॿिन्हिनि जहान जे सरदार जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमन कसीरन कसीरा। बिरादरान मोहतरम अजीजानी गिरामी अल्लाह जल जलालहू अमन वालहू जा लखे किरोड़े इनाम ऐं एहसान जो रब साईं अज उन महफिल ऐं मजलिस में विहारियो जंहिं महफिल ऐं मजलिस जो सिंगार हे अल्लाह जो पीरी कुरान मजीद आहे ऐं वरी रब साईं पंहिंजे घर में विहारियो हिकु अल्लाह जो घर वरी अल्लाह जो कलामुल्लाह या रब जी वॾी नवाज़श आहे। तव्हां असां घर में पंहिंजे खे आणींदा आहियूं ॿियो ईंदो पर्दो कंदासीं या अल्लाह साईं अवां असांखे पंहिंजो सम्झी करे वरी पंहिंजे कलामुल्लाह जो दीदार ऐं हिन जी ॿुधण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाई। अल्लाह जल जलालहू अमन वालहू साईं मौलाना मोहम्मद ज़करिया साहब जन जो अज है निसारी फजीलत जो प्रोग्राम रखायो आहे अल्लाह ताला का दुआ है इंशाअल्लाह अल्लाह ताला साईं जन जे मदरसे के दुगनी तरक्की अता फरमाए। आलिम बाअमल साईं फैजुल्लाह साहब सोलंगी
असांजे अकाबिर जी निशानी ये भी मौजूद है। अल्लाह जल्ल जलालहू अमन वालू का दुआ के शाल इन पिरी असांजी अज वेठा हूं शाल क़यामत जे दिहाड़े भी हिन सां ऐं हिन जी शफाअत जो हक़दार बणाए करे जन्नत जे प्लाट ऐं जन्नत जे महलन ऐं बंगलन में रब साईं शाल जगह नसीब फरमाए। मुझा प्यारा भाइरो दोस्तों सुबह को वठी जलसो हलियो आहे ऐं शाम ताणी इंशाअल्लाह हलंदो रहंदो। हिते न असां माखीदा विरायूं न मिठाई न रोटी न कपड़ो न मकान न का सीट थी ॾिजे। तव्हां समूरा जेकॾहिं वेठा आहियो त हिन पिरीअ जे इश्क ऐं हुब ऐं मोहब्बत में वेठा आहियो। इन आहे न साईं या का ॿी लालच आहे? काई लालच कान्हे। मानी बि हले थी पई कुझु खाई आया आहिनि कुझु वीचारा मांखे लॻे थो उन्हनि जा पेट खाली हूंदा पर खुदा जी ज़ात जो कसम आहे अहिड़े दौर में तव्हांजो हिन पिरीअ सां वफ़ा करण इहो ॿुधाए थो त अञा क़ुरान जा आशिक मौजूद आहिनि। अल्हम्दुलिल्लाह को वक्त हुयो को दौर हुयो नबी पाक जे दौर में अजकल अल्लाह रहम फरमाए असां एसिन में एयर कंडीशन में वडिन वडिन गाड़ियुनि में बंगलन में शैतान जे साज ऐं राग खे जगह ॾींदा आहियूं छो जो असां राग जो मज़ो चखियो आहे। असांजी दिल बीमार आहे पर मदीने जे साईं जा सहाबी उन्हनि जी दिल बीमारी खां पाक उन्हनि खे क़ुरान मजीद जे हिकिड़े हिकिड़े नुक़्ते में एॾो मज़ो ईंदो हो जो दुनिया जी कंहिं शइ में उनखे एतिरो मज़ो न ईंदो। असां एसी एयर कंडीशन भली गाड़ी में कुरान बंद करे छॾियो आहे पर तीरन जी बरसात में मिसले मोहम्मद जा सहाबी तीर भी खाईंदा हा चपड़न जे अल्लाह जे कुरान जो दौर भी कंदा हुया। तलही रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे रहमत ऐं बरकत वाले कलामुल्लाह जी मिठास जो बयान तो करे फरमाया बिस्मिल्लाह जेके कुरान जा आशिक जोर सां चई दो सुभान अल्लाह अञा जोर सां रब तो फरमाए आला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब रब्बे ज़ुल जलाल सुकून ऐं मज़ो जेकॾहिं रखियो आहे हिन पंहिंजे पीरी कलामुल्लाह जे अंदर रखी छॾियो आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम इमामुल अंबिया ॿिन्ही जहाननि जे सरदार साईं जा सहाबी हुआ। रात जो वगड़ो आहे रात जो टेवा मुझे दिलबर नबी मुझे पीरी मुझे साईं उन्हनि खे चौकी जे लाइ मुक़रर कयो आहे। रात जो वगड़ो आहे हिक ॿिए सां मशवरो करे अल्लाह जे पीरी जा आशिक अल्लाह जे हिन कलामुल्लाह जा चौकीदार हिक चयो यार अधरात मां पावा ॾींदुमि अधरात तूं आराम कजा आज पहरे जे लाइ चयो ॿियो सुम्ही पियो आहे हुन वुज़ू करे मुसल्लो विछाए ऐं अल्लाह जे हिन रहमत ऐं बरकत वारे कलामुल्लाह जी सूरह कहफ खे शुरू कयो आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब वलम यजअल लहू इवजन क़य्यिमा लियुनज़िर बअसन शदीदन मिन लदुन्हु वयुबश्शिरल मुअ्मिनीना الذين يعملون الصالحات أن لهم أجرا حسنا इनो हिकड़े ज़ालिम तीर शुरू करे ॾिना अल्लाह जे हिन कलामुल्लाह जे आशिक अल्लाह जे हिन पीर जे प्यार कदर खे अची करे जिस्म मुबारक में तीर लॻो आहे हिन जिस्म मुबारक मञो रत फुहारो करे जारी थी वई आहे पर अञा अल्लाह जे हिन कलामुल्लाह जे आशिक जी ज़ुबान जे कुरान मजीद पढ़े थो मां किसी فيه أبدا وينذر الذين قالوا اتخذ الله ولدا ما لهم به
على آبائهم كبرت كلمة تخرج من أفواههم إذا وجه करे ॿियो तीर लॻो आहे अञा हिन पीरीअ जे आशिक़ हिन जी तिलावत खे बंदि न कयो आहे वरी हिन ज़ालिम ॿियो तीर हयो आहे हिन जिस्म मुबारक मजो रत फुहार करे जारी थी वई आहे पर पीरीअ जो आशिक़ अञा अल्लाह जे कलामुल्लाह खे पढ़े थो पियो लयुनज़िर बअसन शदीदन मिन लदुन्हु वयुबश्शिर المؤمنين الذين يعملون الصالحات أن لهم أجرا حسنا ومسلمانوں خدا جی ذات جو قسم اللہ کے پریے جن عاشق صحابی کے تیر لگنا ویا وہ صحابی گری پیا تیرے ہوش آیا بے ساتھی اجی کرے اٹھایا پوچھا تو کرے دے خبر یار اتنا تیر لگئی اجا تو بیٹھے ہوئے جے ماگے اللہ کے پیارے نبی امام الانبیاء جی چوکیداری جو بھاؤ ہوا نجما اجا پریے جی سورہ کہف کے پورو کयो ہا او یارو تیر خائی کرے جکو کہ پریے کے پہر میں مدو پہ اچے ایرو مدو کرے نہ واقع آئے ہو خدا جی ذات جو قسم آسان تو فیس بک جو مدو ورتو دنیا جو مدو ورتو کرکٹ جے عاشق جی سجی رات کرکٹ دے گزری ویندی آ تھکبو نہ گئے کھارے جڑو بات پٹن ہوندو آ قربان وجا اللہ جے ہن کلام اللہ جے عاشقن جے مدو تلہی رب ذل جلال پہنجے رحمت برکت والے کلام اللہ جے مٹھاس کے بیان تھے کرے فرمایا بسم اللہ الرحمن الرحیم اب زور سا چاہیے سبحان اللہ ماں پیسن جو چندو نسو کیا ماں ہن پیریاں جے عشق میں چاہوں تو ایک سبحان اللہ چاہیے زور سا جی ماں دل کھولے کرے قرآن بدھایا تا دل کھولے سبحان اللہ چاہو ماں دل کھولے قرآن بدھایا تو دل کھولے سبحان اللہ چاہو اللہ جنت جا گیٹ کھولے سبحان اللہ انشاءاللہ خدا جی ذات جو قسم موبائل لایو اساں جڑے مولویوں کا قرآن بند وقت قربان وجہ ان امام اعظم ابو حنیفہ اللہ جے کلام اللہ جے عاشق جے مدو عشاء جے وضو سان سجی رات نفل میں اللہ جے ہدا رحمت اے برکت والے کلام اللہ کے پڑھنے گزارے شریدا ہویا گھر میں ہکو گھر را گھرو امام اعظم ابو حنیفہ صاحب جی جگہ ہے گرمی جی مند میں گرمی جی سیدل میں گرمی جی موسم میں متھے بھی کرے پانچ شت بھی کرے سجی رات امام اعظم ابو حنیفہ اللہ کے رحمت اے برکت والے کلام اللہ کے پڑھنے گزارے شریدا جڑے امام صاحب ہن تجا بجو لاڈو کرے بیا گھر میں جیتی جگہ ہوئی جگہ بنگلے ہویا ان بنگلے ان جگہ جی شت جے متھو ایکو ہمراہ جگہ پانجے نلے معصوم بار سا گڈ آرام کندو ہویا ان نلے معصوم پانجے بابے کا پوچھا گیا او مجھا باڈے خبر ان شت جے متھو ان گھر جے متھو ایکو تھمبو ہویا اج نظر نہ تھو اجے اللہ اکبر پیرو ہی کرے پانجے اکھل مجھا لڑک بہائے کرے پانجے بچڑے کے چیوا او مجھا اللہ معصوم بچڑا انہیں شت جے متھو نکو تھمبو ہوئے نکو پیلر ہوئے نکو ون ہوئے بابا کری شے ہوئی جیکی نظر ہی ہوئی اجما کے نظر نہ تھی اجے انہیں نلے کے پانجے بابے چیوا او بچڑا اللہ جے گنا کلام اللہ جو عاشق اللہ جے گنا کلام اللہ جو محافظ سجی رات جاگی کرے پوہت میں اچھلی ڈاڑھی سان انہ کلام اللہ کے پڑھندر پاجی شت دے امام اعظم ابو حنیفہ ہوئے جکو کہ نہ تجھا مجھو لاڈا وہ کرے بھئی بچہ اج کا بعد میں انہ عاشق قرآن جو تو کہ جسم نظر نہیں ہوئی قرآن سے عشق ہوئے ہونے سے اساں اللہ رحم فرمائے اج سی پارو پڑھاؤں تھک جی پوندا ہوں پر قربان وجا امام اعظم ابو حنیفہ جے متھوں جو نلے سمجھو
यो को वन होयो या को पिलर होयो हालांकि होयो इन कुरान जो आशिक जो सजी रात इन प्रिय सा कचहरी कदे कदे गुजारिश शरीफ खुदा जी ज़ात जो कसम आखी न प्रिय में एडो मजो एडो इन जे हिकड़े नुक्ते में अल्लाह एडो मजो रखी छड़ियो न माखी में एतरो मजो न मिस्री में एतरो अल्लाह हिन प्रिय जे लाइ ऐलान तो करे चतो वलक़द आतैना का सबअ मिनल मसानी वल कुरान अल अज़ीम ओ तावीज़ आइन जे कढ लगंदड़ डॉक्टरन जा दर खड़काए थकजी पयो आ मां हिन प्रिय शिफा वारो नुस्खो तुझे घर मोकले छड़ियो तो मैं पढ़ण तुझो कम आ जेड़ी बीमारी हुजई एड़ो बीमारी के परे करे छड़ींदो मैं जो बीहर बीमारी वेठी गई तवा असा तो मुसलमान पर नबी जे साहब जे करे काफिरन के न कुरान वाली दवा दी अल्लाह जो कुरान मुझे हथन में अल्लाह उन के भी शिफा दई छडी अब शिफा उसको खपियो न खपियो सही कुरान मजीद में आयतूं घड़ियो न 666 नुस्खा इन में मौजूद है रब्बे जुल जलाल ऐलान तो करे फरमाया बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वनुनज़्ज़िलु मिनल कुरआनि मा हुवा शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन इमाम आज़म ओ मुझा मुसलमान भारो खुदा जी सा जो कसम प्यारे पैगंबर दिल पर नबी जा सहाबी हिकड़े भेरे कर जंग जलाए बया रास्ते में बनी करे पंजा तंबू खड़ो करे उते बीह रहा एदो काफरन जो गोठ होयो यहूदी जी बस्ती आ यहूदी जो गोठ है साजल जे सहाबा यहूदी के चयो मेहरबानी कयो अजरात असा के रहन दो अजरात मेहरबानी कयो असा का थोरो तावर कयो उन्हनि चयो न तव्हां वहाबी तव्हां आखिरी नबी जा सहाबी तव्हां जो यकीन इहो आहे शिफा ऐं सेहत अल्लाह ॾींदड़ तव्हां खे रहण न ॾींदासीं अॼु जा मुशरिक मस्जिद ॿियनि जे लाइ खुलियल तबलीग जमात वारा देवबंदी चए तव्हां न चओ तव्हां नबी जा गुस्ताख आहियो अल्लाहु अकबर हिननि जवाब ॾेई छॾियो हेॾा मुंहिंजे प्यारे पैगंबर जा सहाबी वञी करे खीमो खोलियो अथलो त थैया हेॾो रोयल जो आवाज़ सोचे उन यहूदिन जे सरदार यहूदिन जे वडेरे यहूदिन जे गोठ जे अगवान वडेरे के विशु डंग हणी वयो ए पंहिंजे अगवान पंहिंजे रईस पंहिंजे साहब के जंगुल ऐं बागुल बजो पकड़े करे खणी आया वडेरो रोए तो पयो नबी जे सहाबा किराम ने ओ आखिरी नबी जा सहाबियो ओ आखिरी नबी जा सिपाहियो असा के खबर पया तव्हां वटि को नुस्खो आहे मेहरबानी कयो असांजे हिन वडेरे खे नुस्खो ॾियो असांजे हिन वडेरे खे मेहरबानी कयो असांजे वडेरे खे टिकियूं ॾियो असांजे वडेरे जो इलाज कयो मोहसा बात सां जेकी रक़म चवंदो असां ॾींदा वेंदासीं अल्लाह जे प्यारे पैगंबर जे सहाबा किराम फरमायो 30 बकरियूं मिलियल हिन चयो ठीकु असां ॾींदासीं मुंहिंजे प्यारे पैगंबर जे सहाबी हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला उन काफर के घुराए करे जगह ते विशु डंग हणी वयो उन जगह ते आंगुर रखी करे हेॾो अल्लाह जे प्यारे पैगंबर जो सहाबी अल्लाह जे हिन कलामुल्लाह जो आशिक हिन अल्लाह जे कलामुल्लाह जी सूरह फातिहा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन सूरह फातिहा के पढ़ी करे
वरी पंहिंजे मुंह मुबारक मजो लुआब करी करे लिब करी करे उन जे पैर ते हणंदो वियो हिकिड़ो भेरो पढ़ियो वरी ॿीहर 7 भेरा पढ़ी करे अल्लाह जे कलामुल्लाह जे आशिक ये जो लुआब हयो सूर भी खत्म थी वियो निशान भी ठही विया असा उलमाए देवबंद जमियत उलमाए इस्लाम वाला खुदा जी ज़ात जो कसम तवा के ओ नुस्खो ओ तावीज़ सब बुधायो जं जे ला न पैसन जी जरूरत न परेशानी बस इनके तू खोलींदो वञ अल्लाह तुझे दिल ए दिमाग जा समूरा मर्ज खत्म करे अज़म कयो इंशाअल्लाह कि न पिरिया सा प्यार कंदासे इरादो आखे न इंशाअल्लाह से खुदा जी ज़ात जो कसम जिन हिनन सा प्यार कयो अल्लाह उन जो हिते भी बेड़ो तारे छड़ियो अल्लाह उन जो आखिर भी बेड़ो तारे छड़ियो असा के अलाए छा थी वयो असा जी कार रागन सा असा जी गाड़िन में असा जे दफ्तर में असा जे हेडफोन में असा जे मोबाइल में राग ही राग आखे ओ मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम आखे मुसलमान जे ईमान जो खुराक राग ना है बल्कि अल्लाह जो ही पीरी कुरान मजीद है आ याद रखो तवाजी मर्जी आखिरी गाल करे मां तकदी खत्म दो कया अबा यार वफादार हुजे या बेवफा हुजे ही कंदा है ही दोस्त आयो अरे भले छो चे बेवफा अफसोस मां अल्लाह जे घर में वेही करे बुधायो तो इन पिरी को वधिक वफादार कोई कोन अल्लाह पाण तो चवे ओ मुझे यार जा उम्मतियो ओ मुझे पिरी जा उम्मतियो इन पिरिया सा तू वफा कर हे पिरी तो सा वफा कर आखिरी टाइम हुंदो आगे दुनिया में कंजी मोहब्बत बकरीन साहब कंजी मोहब्बत ठगिल साहब कंजी साल साहब कंजी चांदिया साहब कंजी माइंड सा कंजी मोबाइल सा कंजी मोहब्बत कैसा कंजी कैसा मुसलमानों खुदा जी ज़ात जो कसम अल्लाह पांजे रहमत ए बरकत वाले कलामुल्लाह के अंदर ऐलान तो करे फरमाया बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलमाल वलबनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वलबाक़ियातुस सालिहात खैरुन इंद रब्बिक सवाबा व खैरुल अमला आखिरी टेमा इन सकरात में हमरा ओ मुसलमानों आखिरी वक्त में हर सकरात वाले जे आडो अब्बो बीठो आ अब्बो इने नथो चवे हिन जी मोहब्बत बकरीन से हुई बकरीन जो रेवर बकरीन जो धड़ काहे अचो मता हिन के सेहत मिली वने मता हिन के सुकून मिली वने कजी मोहब्बत कुर्सिन से हुई कजी पैसन से कजी दौलत से कजी मोबाइल से पर खुदा जी ज़ात जो कसम उन टाइम ते समूरी दुनिया बेवफा बनी वई हाने ऐलान तो जे वसील मर्रा आए को अल्लाह से रहमत ए बरकत वाले कलामुल्लाह जो हाफिज साहब जो असा जे सकरात वाले जे मथे वजी करे सूरह फातिहा के पढ़े वसील मर्रा आहे को अल्लाह के रहमत ए बरकत वाले कलामुल्लाह जो हाफिज साहब जो असा जे सकरात वाले जे मथे वजी करे सूरह फातिहा के पढ़े वसील मर्रा आहे को अल्लाह जे रहमत ए बरकत वाले कलामुल्लाह जो हाफिज साहब जो अची करे असा जे सकरात वाले जे मथे सूरह फातिहा के पढ़े ओ मुसलमानों अल्लाह जो कुरान मुझे आलो जाते काई शे कमुना चे जाते समूरे जा समूरा हथियार फिटी कर उते जेकरे वफादार कम ईद अल्लाह जो कुरान ईदो डॉक्टर हाथ मथे कया सब कुछ वयो हलो उते चवंदा कुरान जे का आलिम या हाफिज के वठी जो पत्तो पयो हाने जेकरे अगते मुसीबतूं तरंदियूं ते हिन पिरिया सा तरंदियूं अगते जेकरे कम ईंदो के मिक्सो कुरान मजीद कम ईंदो पर अल्लाह रहम फरमाया सा जी पिरिया सा दोस्ती ही कोने अब चवंदा हूं फलाणे शादी जो सर दिनो आ मां नवींदुम छो चेसे असा जो पैर भरियो ही कोन हुई तू भी जेकरे दुनिया में सेहत में इन पिरियल सा यारी रखी होंदी सकरात जे टेम दे कमी दे खुदा जी ज़ात जो कसम सकरात क़यामत जे हाले
जाथे अपो पुत्र खाऊं शालीमार वांगुर ये भजंदो मुर्शिद मुरीदन को भजंदा यार यारन को जाल मुर्स जाल को कोई कम नहीं दो ये कुरान मुझे हाथ में आ रब जे प्यारे पैगंबर फरमायो चे इन पिरिये जे सूरह बकरा ए सूरह आल इमरान जी रोजानो तिलावत कई ये अच्छी करे पंजे यार सा वफा ए जो सुभान अल्लाह अन्या जोर सा सुभान अल्लाह जो जल्दी खत्म कर सुभान अल्लाह छो जो नमाज भी पढ़नी है हाणे मदीने जे साईं अब सच बुधायो गर्मी हुजे उस वणदी ता के मदा ता उस जा शौकीन जो सा खैरपुर वाला छो जो खजून जे ठोराऊं था न वणदी क़यामत जे हारे सिज हिके नेज़े जे बराबर अची पी हंदो न का भित जी शाओ न का शक्त जी न का पर्दे जी न का वर जी अल्लाह के प्यारे पैगंबर दिल पर नबी मुझे प्यारे पैगंबर फरमायो जह नौजवान जह अमीर जह गरीब जह मर्द जह औरत सूरह बकरा जी शुरुआत कयो एक बायत कुरान बुधंदो पढ़ंदो खुदा जी जात जो कसम दिल जा दर खुली पंदा दिल खुली पई जन्नत जा अठई के साईं मोकल जनता ओ मुसलमानों खुदा जी जात जो कसम मुझे प्यारे पैगंबर इमामुल अंबिया बिन जहान जी सरदार साईं जन फरमाया जेको नौजवान अमीर या गरीब हिन तुझा जे अंदर सूरह बकरा अलिफ लाम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल गैबि व युक़ीमूना अस्सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून सूरह आल इमरान अलिफ लाम मीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़्क़ि मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि व अंज़ल अत-तौरात वल इंजील मिन क़ब्ल हुदल लिन्नासि व अंज़ल अल फुरक़ान इन्नल्लज़ीन कफ़रू बिआयातिल्लाहि लहुम अज़ाबुन शदीद वल्लाहु अज़ीज़ुन ज़ुल इंतिकाम इन्नल्लाह ला यख्फा अलैहि शैउन फिल अर्ज़ि वला फिस समाई हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहामि कैफ़ा यशाअु ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। मुझे दिल पर नबी साजल फरमाओ ये भाई सुन तुझे को नौजवान अमीर गरीब बड़े मैदान माशर में जाने हारे न कवर जी शाओ जाने हारे न कर शत जी शाओ और मुसलमानों खुदा जी साजू का सभा मुझे प्यारे पैगंबर साजल फरमाओ ये भाई सुन तू ये साहिबान वांगुर तकर वांगुर शाओ बढ़ाए करे या पंजे पसंदल जे मतो ये पखी वांगुर जी पखी पर बढ़ाए करे ये बिहरल ये भाई पंजे आशिक पंजे परवाने जे मतो शाओ बढ़ाए करे बिहरल जो वही रब्बे जुल जलाल वकी जो ओ साजा रहीम अल्लाह ओ साजा रहीम अल्लाह मेहरबानी फरमाए असा सच्चा प्यार कयो हुए जो असा सा यारी रखी हुई रब्बे जुल जलाल जल्दी कर असा जे यार के जन्नत जी टिकट अता फरमाए खुदा जी जात जो कसम जाते कोई कम ना चयो ते
ए पिरी कमी दो खुदा जी ज़ात जो कसम आखे क़यामत जे हारे जन्नत जी टिकट पंजे यारन के वठी करे पोड़ींदो अल्लाह पाक को दुआ के शाल अल्लाह पाक इन पिरी जो सच्चो प्यार ए सच्ची मोहब्बत नसीब फरमाए ए अल्लाह इन पिरी सा प्यार कर नले मासूम बचड़न जो भी इश्क ए उन सा मोहब्बत नसीब फरमाए आमीन चीरू हाने इंशाअल्लाह जिस साल थींदी इंशाअल्लाह ज पिरियन जे शान ए मान में ता के मजो अची रहो वरी ना जा चौकीदार नंढा मासूम भी ता दिसंदो इंशाअल्लाह अब मजो आयो ना आयो से मोमिन के दींदो आगे ता के अचे न अचे सब मोमिन आयो माशाअल्लाह इंशाअल्लाह आखिरी नंढी गाल हाफिज न था जो आलिम न था जो घट में घट इनके जेके नल्ला मासूम पढ़न था उन सा तावन कयो जेतरो थी सकियो इन ना के तू गरीब आ तो वट 500 जी ताकत आ 100 डयू वन मंड इन तावन जे सदके अल्लाह क़यामत जे हारे जन्नत जी बिल्डिंग नहीं छे सुल्तान महमूद गजनवी आखिरी नंढी गाल साईं जन में अची आए उन जे बारे में इंदो आ नबी साईं जे तालिबन सा प्यार कई उन सा मोहब्बत कई अल्लाह दुनिया की जे अंदर मदीने जे घोट जी ज़ियारत नसीब करे छे सुभान अल्लाह सुल्तान के टेश का एतराज होया अची करे मानू के चे मुखे टिन सवालन जा जवाब दियो घणा सही टे एकड़ो तो मां पांजे अब्बे जो हकीकी बच्चो आया या वलद जिना आया बे नंबर में मां जन्नती आया या जहन्नमी टे नंबर में ए मौलवी चन था ए जेके मदरसे जा तालिब बनी नबी जा मेहमान आखिन वाकई आखिन या न रात जो वगड़ो थियो है निकतो आ चौकीदारी जे लाए दिसे चौक दे अल्लाह के रहमत ए बरकत वाले कलामुल्लाह के नफला मासूम 7-8 सालन जा जे तमा पंजे अखिन सा दिसंदो अज तो बारन जे हथन में चौकन दे मोबाइल हिन पर को वक्त होयो मुसलमान जे बार जे हथन जो सिंगार है कुरान हुंदो हो लल्ला मासूम बाल उलन जे हथन ते चौक में अल्लाह को जो कुरान चपलन सा को लल्लो मासूम तो पढ़े बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अकेबे चौक दे वल्लो मासूम बार 7-8 सालन जी उम्र हथन जे अंदर अल्लाह को जो तेरी कलामुल्लाह चपल दिया बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुल्तान पुछा कया और अल्लाह मासूम बचड़ो ये खबर मस्जिद मदरसे के शरे करे चौकन में अजी करे अठराज अल्लाह को जे पिया के पढ़ी रहा आयो न रोई करे चयो ओ बादशाह सलामत असा जो मदरसे में मस्जिद में लाइट ना है ट्यूबलाइट जो इंतजाम ना है बादशाह जे अखिन में लुड़क वही पया रोई करे वजीर के चई वजीर जल्दी कर मुजी शाही बत्ती मुझे शाही लाइट खड़ी करे इन कुरान जे पढ़ंदड़ के वनी करे दे ये कुरान बादशाह जरे यो कम कयो अच्छी करे सुमी पयो निद में मदीने जे घोट अल्लाह तो के भी मुखे भी नबी जी ज़ियारत नसीब फरमा आमीन चेजो नबी साईं जन जी ज़ियारत थई साईं जन सलाम फरमायो बादशाह जवाब में वालेकुम सलाम फरमायो अल्लाह के प्यारे पैगंबर फरमायो और सबस्ती जा बचड़ा अबे जो नालो भयो जवाब मिली गयो अल्लाह तो के जन्नती बनाए शरीर रब्बे जुल जलाल तू जो बंगलो जन्नत में बनाए शरीर सोना केरो अमल चे मुझे मेहमान नबी जा मेहमान आगे मुझे मेहमान जी खिदमत कई उन सा प्यार कई अल्लाह इन अमल जे सदके अल्लाह इन अमल जे करे मां मोहम्मद जो दीदार भी कराई रब्बे जुल जलाल इन तालिबन जी खिदमत जे सदके तो के दुनिया ही जे अंदर जन्नत जी बिशारा भी बुधराए छे अल्लाह पाक को दुआ के शाल इन प्रिय सा भी इन जे पढ़ंदड़ सा सच्ची मोहब्बत नसीब फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।